नाज़रीन ॻाल्हि कंदासीं मुल्क में जारी गैस बहरान जे हवाले सां। मुल्क में गैस जे बहरान अवाम जूं दाऊं कढी छॾियूं आहिनि। गैस जे घटि प्रेशर ऐं लोड शेडिंग सबबि घरेलू वाहिपेदार मानी जा 2 वेला पचाइण लाइ परेशान थी विया आहिनि। अवाम हुकूमत जे 3 टाइम लोड शेडिंग वारे ऐलानियल शेड्यूल खे रद्द कंदे गैस फराहम करण जो मुतालबो करे छॾियो आहे। मुल्क में जारी गैस बहरान जे हवाले सां मुल्क में गैस जे बहरान अवाम जूं दाऊं कढी छॾियूं आहिनि। गैस जी घटि प्रेशर ऐं लोड शेडिंग सबबि घरेलू वाहिपेदार मानी जा 2 वेला पचाइण लाइ परेशान थी विया आहिनि। अवाम हुकूमत जे 3 टाइम लोड शेडिंग वारे ऐलानियल शेड्यूल खे रद्द कंदे गैस फराहम करण जो मुतालबो करे छॾियो आहे। बुलेटिन के अॻिते वधाईंदे त ख़बर शामिल कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में जारी गैस जे शदीद बहरान ते ॻणती ज़ाहिर करे छॾी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अवाम जे घरनि जा चुल्हा थधा थी विया आहिनि। हुक्मरान बहरान जे हल बदिरां मुनाज़रनि जा चैलेंज ॾियण में पूरा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी गैस बहरान बाबति पंहिंजे बयान में चयो त इमरान ख़ान लगातार बहराननि खे जनम ॾेई अवाम लाइ मुश्किलातूं वधाए रहियो आहे। बिलावल भुट्टो चयो आहे त गैस समेत ॿियनि अवामी मसइलनि मां निजात जो वाहिद हल पीटीआई हुकूमत जो ख़ात्मो आहे। बिलावल भुट्टो चयो त LNG वक़्त ते घुराई वञे हा त गैस जो बहरान न थी आहे। नाहेली ते इमरान ख़ान अवाम खां माफ़ी वठे। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख मुल्क में जारी गैस बहरान ते सख्त ॻणती जो इज़हार कंदे वफ़ाक़ी हुकूमत खे मामले जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख चयो आहे त गैस जी लोड शेडिंग अवाम जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। इम्तियाज़ शेख चयो त ग़रीब माण्हू होटलनि तां महांगो खाधो वठी रहिया आहिनि। सनअतनि ऐं CNG सेक्टर खे गैस जी बंदिश सबबि हज़ारे माण्हू बेरोज़गार थी रहिया आहिनि। इम्तियाज़ शेख चयो त तब्दीली सरकार तवानाई बहरान हल करण में मुकमल तौर नाकाम वई आहे। सिलेक्टेड वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। ख़बर शामिल कयूं पिया। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख मुल्क में जारी गैस बहरान ते सख्त ॻणती जो ज़ाहिर कंदे वफ़ाक़ी हुकूमत खे मामले जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख चयो आहे त गैस जी लोड शेडिंग अवाम जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। इम्तियाज़ शेख चयो त ग़रीब माण्हू होटलनि तां महांगो खाधो वठी रहिया आहिनि। सनअतनि ऐं CNG सेक्टर खे गैस जी बंदिश सबबि हज़ारे माण्हू बेरोज़गार थी रहिया आहिनि। इम्तियाज़ शेख चयो त तब्दीली सरकार तवानाई बहरान हल करण में मुकमल तौर नाकाम वई आहे। सिलेक्टेड वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे।